नाज़रीन, आवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे सिरनवारी खां ख़बर ॾींदा हलूं त सिरनवारी शहर में जश्न ईद उल मिलाद उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में अज़ीम व आलीशान रैली आशिकान रसूल पारां कढी वई। रैली जी अॻुवाणी आशिकान रसूल जे अॻुवान सैयद मौज़ अली शाह, सैयद रियाज़ अली शाह ऐं ॿियनि कई। जॾहिं त कवरेज लाइ सहाफ़ियुनि जी टीम जंहिंमें अली अकबर जूणे जो, वाहिद बख्श, शरफ फ़कीर अल्लाह ॾिनो राजड़, उस्ताद मोहम्मद हयात खासकेली ऐं जाम मिठा खान राजड़ कई हुई। जीअं ई सिरनवारी शहर में रैली निकिती त सवें आशिकान रसूल रैली में शामिल थी विया। हलंदे हलंदे रैली जलूस जी शिकल इख्तियार करे वई ऐं मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि जंहिंमें हारूनाबाद, टंडो, मिठा खान, ॻोठ हबीबुल्ला, रूंजो मां थींदे चुटियारियो पहुती, जिते हर तरफ़ आका जी आमद मरहबा जे ज़ोरदार नारनि जूं सदाऊं गूंजी उथियूं। रैली खे मुक़रिन मौलवी दिलदार अली सिकंदरी, मौलवी मेहर सिकंदरी, उस्ताद मोहम्मद यूसुफ कीरियो, मौलवी दोस्त मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दसियल वाट ते हली करे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबी माणे सघूं था। 12 रबी अवल जो ॾियारो असां लाइ ईद खां बि वधीक आहे, जेको हर मुसलमान खे ख़ुशी सां मल्हाइणु खपे। सभिनी मुसलमाननि लाइ भलारो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां वण टिण सजदा करण लॻा। आका ॿिन्ही जहाननि जे नूर सां जहालत ख़त्म थी वई हुई, हर तरफ़ रोशनी अची वई। हिन मौक़े ते मिठा खान राजड़ हाजी मुबीन मंगरियो नात पढ़े ॿुधाई, जॾहिं त रैली चुटियारो मां थी वापसि टंडो मिठा खान पहुती, जिते आशिकान रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां दुआ ख़ैरियत घुरण बाद नगर पिणु तक़सीम कयो वियो।